सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख्वाजा आसिफ चयो त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जी नाअहली जो को बि ऑप्शन गौर हेठि न आहे। हुन चयो त नए वज़ीर आज़म लाइ कंहिं बि नाले ते गौर न थी रहियो आहे। संदसि चवणु हो त हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जो इंतज़ारु करे रही आहे। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ हमेशा वांगुरु सुरख़ुरो थींदो। ख्वाजा आसिफ चयो त अल्लाह ताला कंहिंखे शेख रशीद जहिड़ो सियासतदान न बणाए, हू सियासी रंगबाज़ आहे। पीपी सां जेको थी रहियो आहे, अल्लाह कंहिं बि पार्टीअ सां अहिड़ो अशर न करे। उहा हिकु सूबे ताईं महदूद थी वई आहे। ये बदकिस्मती होगी कि जो है पीपल्स पार्टी जो एक कौमी पार्टी है, फेडरल पार्टी है, वो एक सूबे तक महदूद होकर रहेगी। ये बदकिस्मती होगी, पाकिस्तान की बदकिस्मती, जमहूरियत की बदकिस्मती होगी। हुन चयो त शेख रशीद अहमद सियासी रंगबाज़ आहे। इशारनि ते नचंदड़नि जा चेहरा अवाम चङे नमूने सुञाणे थो। संदसि चवणो त जमहूरियत में पार्टी क़यादत सां इख़्तिलाफ़ थींदा रहंदा आहिनि। चौधरी निसार सां संदसि इख़्तिलाफ़ ज़ाती आहे। ख्वाजा आसिफ चयो त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ कंहिं बि क़िस्म जे दॿा में न आहे। मुखालफ़नि संदसि किरदार कशी जी इंतिहा करे छॾी आहे। संदसि चवणो त हुकूमत पंहिंजी मनी ट्रेल साबित करे छॾी आहे। हाणे इमरान ख़ान खे हिसाब ॾियणो पवंदो। ख्वाजा आसिफ चयो त तलाक याफ़्ता घर वारियूं त ख़र्च पखो घुरंदियूं आहिनि। इमरान ख़ान खे जमाए मां तलाक वठण बावजूद रक़म मोकिले रही आहे। हुन चयो त किथे शौकत खानम इस्पताल ऐं ॿिया इदारा मनी लॉन्ड्रिंग लाइ त इस्तेमाल न थी रहिया आहिनि। अहिड़नि इदारनि बाबति जांच थियणु घुरिजे। हमने मनी ट्रेल अपना साबित किया, अब इमरान खान साहब ने मनी ट्रेल साबित करना है कि उनके पास ये पैसे कहां से आए। अगर उनको विरसे से मिले हैं तो फिर जो है अपने वालिद साहब का हिसाब दे दें। जो अदारे वो रन कर रहे हैं, क्या वो शौकत खान में ये ना कहें कि जी ये खैराती इदारे पे अटैक कर रहे हैं, उसके पीछे ना छुपें, लोगों के जज्बात से खेलने की कोशिश ना करें। सियासत एक बड़ा बेरहम जो है वो पेशा है। यहां लोग कपड़े उतार लेते हैं हिसाब लेने के लिए। इसलिए ये किसी नमल के पीछे या शौकत खानम के पीछे ना, हम नहीं छुपने देंगे हम इनको। 80 की दहाई में, 90 की दहाई में आप एक्सपेट्रिएट नहीं थे, अब गैर पाकिस्तान से बाहर मुकीम पाकिस्तानी नहीं थे। आपने कभी टैक्स रिटर्न पाकिस्तान में उस पीरियड में आपने सबमिट नहीं किया। मुतल्लिका बीवियां भी जो हैं वो भी आपको लाखों करोड़ों अरबों रुपया देती हैं, बजाय ऐसे बीवियां तो जो क्या कहते हैं, नॉन नफका कहते हैं, नॉन नफके का खर्चा इनको जो रेमिटेंस आती है वो भी तलाक के बाद आती है। पाणी ऐं बिजली वारे वज़ीर चयो त इमरान ख़ान 80 ऐं 90 जे ॾहाके में पाकिस्तानी शहरी हुअण बावजूद टैक्स अदा न कई। संदसि चवणो त इमरान ख़ान खे पंहिंजे वालिद समेत समूरे कुटुंब जी मनी ट्रेल ॾियणी पवंदी। पाणी ऐं बिजली वारे वज़ीर जो चवणु हो त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ वांगुरु जहांगीर तरीन बि मनी ट्रेल ॾे। ख्वाजा आसिफ चयो त इमरान ख़ान खे शौकत खानम इस्पताल में लिकण जी इजाज़त न ॾिनी वेंदी।